रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना जाऊ बिल इफ़्कि उस्बतुम मिनकुम ला तहसबूहु शर्रन लकुम बल हुवा खैरुल लकुम लिकुल्लि इम्रिइन मिनहुम मक्तसब मिनल इस्मि वल्लज़ी तवल्ला किब्रहु मिनहुम लहु अज़ाबुन अज़ीम। लौला इज़ समिअतमूहु ज़न्नल मुअमिनूना वल मुअमिनातु बिअन्फुसिहिम खैरन व क़ालू हाज़ा इफ़्कुम मुबीन। लौला जाऊ अलैहि बिअरबअति शुहदा फ़इज़ लम यअतू बिश्शुहदाइ फ़उलाइका इंदल्लाहि हुमुल काज़िबून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जी मोहब्बत से बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मुजाज़िज़ भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात या रब साईं तव्हां असां के हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मामा जालो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सूरत जो नालो सूरत नूर उन मजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां पहिरीं इहो आहे त माज़रत रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे। ॾींहुं राति अल्हम्दुलिल्लाह क़ुरान मजीद जी तिलावत आहे। कुझु वक़्तु देरि अचण जे करे जेके दोस्त साजुरी ईंदा आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि खे तकलीफ़ या उहो इंतज़ारु कंदा हूंदा। उन्हनि जी ख़िदमत आलीअ जे अंदरि गुज़ारिश आहे त इंसान आहे कॾहिं लेट थी वञे। ही माहे मुबारक रमज़ानुल मुबारक जो ॿियो जुमो आहे। हिन जुमे जे मौक़े मुनासिबत सां चूँकि 17 रमज़ानुल मुबारक
तव्हां असां तमाम दुनिया जे मुसलमाननि जी अमड़ हज़रत अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमाम जेके भी अज़वाज मुतहरात आहिनि उन जे मुतालिक़ क़ुरान मजीद जो हुकुम आहे त ये तव्हां मुसलमान जूं अमड़ियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारियुनि मंझां जेके ॿियूं घरवारियूं आहिनि काफ़ी ॻाल्हियुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे मुमताज़ बणायो आहे। उन जी वॾे में वॾी वजह इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अम्मा आयशा नंढी उमिरि जे अंदरि अम्मा आयशा जो निकाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थियो ऐं अम्मा आयशा जो हाफ़िज़ो उलमाए मुहद्दिसीन फ़रमाइनि था ऐं अहादीस जी किताबनि जे अंदरि काफ़ी घणी रिवायतूं अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थियल आहिनि। रावी चइबो आहे जंहिं रिवायत नकुल कंदा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। अम्मा आयशा जो इन में वॾे में वॾो अहम किरदारु आहे। इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहलत खां बाद पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां बाद सहाबा इकराम जेकॾहिं कंहिं ॻाल्हि जे अंदरि मुंझंदा हुआ या परेशान थींदा हुआ त हू अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तरफ़ भॼंदा हुआ त अम्मा आयशा हिन वक़्तु तव्हां असां सभिनी खां वधीक हाफ़िज़े जे अंदरि बि मज़बूत आहे। रिवायतूं बि अम्मा आयशा जूं घणियूं थियल आहिनि। इन शइ जे मुतालिक़ अम्मा आयशा खे लिमंदो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो मक़ाम अल्लाह तबारक व तआला अहिड़ो बुलंद फ़रमायो आहे जो दुनिया व मा फ़ीहा उन जो मुक़ाबिलो नथो करे सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन सॼी ज़िंदगी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कई। पंहिंजे माल सां इस्लाम जी ख़िदमत कयूं हता कि एतिरे क़दुरु जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो सॼो माल खणी करे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत जे अक़दस जे अंदरि आंदो त हुज़ूर पुछा कई त अबू बकर अवां पंहिंजे घर जे लाइ कुझु छॾे आया आहियो या न? त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जवाबु ॾिनो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुहारी ॾेई करे घर जे अंदरि जेको सुई ऐं धाॻो हुयो उहो बि अव्हां जी ख़िदमत जे अंदरि खणी आयो आहियां। पोइ त सिर्फ़ु हिकु अलाह ऐं ॿियो अलाह जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां। एॾे वॾे जलील क़द्र सहाबी जी जंहिं ॾे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने हिकु दफ़ा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि महफ़िल मजलिस जे अंदरि वेठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुस्कुरायो पाण फरमायो त अबू बकर जिब्राइल मुंहिंजे भरिसां वेठो आहे ऐं अलाह जा सलाम खणी आयो आहे त अबू बकर खे अलाह जा सलाम अचो। अहिड़े वॾे जलील क़द्र सहाबी जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। अम्मा आयशा खे काफ़ी सहाबा इकराम मंझां काफ़ी ॻाल्हियुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फ़ज़ीलत ॾिनी आहे। सभ खां पहिरें नंबर त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुजरे मुबारक जे अंदरि हूंदा हुआ त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद नाज़िल कंदो हो। इहा जेकॾहिं फ़ज़ीलत शामिल आहे त असांजे तव्हांजी अमड़ अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे शामिल आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया मां रहलत फ़रमाए विया जॾहिं हिन दुनिया खे छॾे विया पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक़ सां वञी करे जॾहिं मिलिया त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी झोली जे अंदरि पियो आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो हुजरो मुबारक जंहिंमें अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा रहंदी हुई अॼु उहा जाइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आराम जी जाइ आहे।
ये सभु फ़ज़ीलतूं आहिनि जेके अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे अल्लाह तबारक व ताला नसीब फ़रमायूं। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा इबादत गुज़ार, तहज्जुद गुज़ार ऐं अल्लाह सां वॾी मुहबत कंदड़ हुई। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अम्मा आयशा सां जेको अव्हां जो निकाह थियो उहो कीअं थियो? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आयशा सां निकाह अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ थियो आहे। आयशा सां निकाह अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ थियो आहे। निकाह खां अॻु में साए रेशमी कपिड़े जे अंदरि हज़रत जिब्राइल उहो कपिड़ो खणी आयो जंहिंमें अम्मा आयशा जो अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तस्वीर हुई ऐं ॾेखारी वई त हिन सां अव्हांखे निकाह करिणो आहे। मां आयशा सां निकाह अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? तव्हां असांखे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा ज़हन जे अंदरि विहारणी आहे। तव्हां असां त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत सां वाबिस्ता आहियूं। तव्हां असां अज़वाज मुतहरा जो तज़किरो थींदो, सहाबा इकराम जो तज़किरो थींदो आहे त तव्हां असांजूं दिलियूं ख़ुशी जे अंदरि मापंदियूं न आहिनि। छो त हिकिड़ी त जिस्मानी अमड़ आहे, ॿी रूहानी अमड़ आहे। माण्हू जिस्मानी जेका अमड़ आहे उन जे मुतालिक़ अञा बि मथां कुझु बर्दाश्त करे सघे थो, पर हुज़ूर जूं घरवारियूं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं जेके तव्हां असांजी रूहानी अमड़ियूं आहिनि, अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ खां जेके तव्हां असांजियूं मायरियूं बणायूं वयूं आहिनि ऐं क़यामत जी सुबुह ताईं असांजूं अमड़ियूं हूंदियूं, उन्हनि जे मुतालिक़ जेकॾहिं कंहिं क़िस्म जो को मामिलो हूंदो त मुस्लमान बर्दाश्त न करे सघंदो, जेका इंसान जे ईमान खां मावरा ॻाल्हि थी वेंदी आहे। तव्हां असांखे त ख़ुशी थींदी आहे, पर कुझु टोला अहिड़ा आहिनि बदबख़्त जंहिंजे साम्हूं जेकॾहिं अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ज़िक्र मुबारक कयो वेंदो आहे, अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी फ़ज़ीलत बयानु कई वेंदी आहे त उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे, उन्हनि मलाउलनि खे तकलीफ़ थींदी आहे ऐं उन्हनि जी ज़ुबान जेको आहे सो इंतिहाई घटि वधि अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शान में ॻाल्हाईंदा आहिनि। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि जंहिं जंग जे मौक़े ते वेंदा हुआ त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां गॾु पंहिंजी का न का घरवारी खणी वेंदा हुआ। का न का घरवारी हूंदी, पोइ उन में कुणो विझंदा हुआ, जंहिं बि घरवारी जो नालो आयो उनखे वठी वेंदा हुआ। ॿ दफ़ा ॿिनि जंगियुनि ते जॾहिं कुणो विधऊं त ॿिनि जंगियुनि ते हज़रत अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो नालो आयो। हिकिड़ी जंग जे अंदरि अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो नालो आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी विया। हाणे हिते असुर जो टाइम आहे, सुबुह जी निमाज़ खां अॻु में अञा परदे जी आयतुनि जो हुकुम न थियो आहे। परदे जी आयतूं क़ुर मजीद जूं आयतूं लहनि पियूं, हे हुकुम करिणो आहे, हिन ते अमल करिणो आहे। जंहिं शइ जो जहिड़े टाइम ते हुकुम अचे पियो, उन टाइम ई पंहिंजो अमल थी पियो वञे। त आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जॾहिं सुती पई त काफ़ी साहब इकराम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा आया। अबू बकर सिद्दीक़ अव्हांजी न्याणी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी अम्मा आयशा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु सुती पई आहे। असां साहब इकराम हिते पाणी कोन्हे को ॾाढो परेशान आहियूं। ज़ाहिर आहे सुबुह जी निमाज़ जो टाइम थियणो आहे, कंहिंखे वुज़ू करिणो आहे, कंहिंखे गुस्ल वग़ैरह करिणो आहे या ॿी का हाजत आहे। हिते पाणी आहे कोन, हाणे अल्लाह जे रसूल जी घरवारी सुती पई आहे, असां त बेद बि कोन था करे सघूं वञी उथारियूं। अवां महिरबानी करे वञो हुज़ूर पंहिंजी न्याणी खे उथारियो ताकी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में उथनि त सफ़र अॻिते रवानो कयूं ताकी पाणी मिली सघे। त रिवायतुनि जे अंदरि अचे थो, ॻाल्हि खे चङी तरह सम्झो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु माना पीउ आहे, अम्मा आयशा हुनजी न्याणी आहे, नबी साईं जी घरवारी आहे। जीअं आयो त किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो हीअं जेका हल्की फुल्की चूंडी थींदी आहे, ईअं जो हयूं त अम्मा आयशा उथी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अबू बकर छाजे करे तो आयशा जी निंड ख़राबु कई आहे? चओ न सुभान अल्लाह, जेको मुहम्मद आयशा जी निंड उथारण खे बर्दाश्त नथो करे सघे, जेका ज़ुबान गंदी जेका आहे मुंहिंजी मिठड़ी अम्मा आयशा जे मुतालिक़ ॻाल्हाए वेंदी त ॿुधायो क़यामत जे ॾाढे हुज़ूर उन्हनि जी तरफ़ चहिरो खणी करे ॾिसंदो। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे वरी बि मुबारक हुजे, अव्हांजी तरफ़ हुज़ूर ॾिसंदो त सही, पर अम्मा आयशा जी मोहबत जे करे इंशा अल्लाह शफ़क़त जी निगाह सां ॾिसंदो।
ईअं जो थोरो चूंडी जो लॻी त अम्मा आयशा जॾहिं उथी त अबू बकर छो उथारियो आहे तो अम्मा आयशा हीअ त आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा आयशा मां तुंहिंजे शान तां क़ुर्बान वञा हीअ त मुहम्मद मुस्तफ़ा चयो आहे जॾहिं इहा जेको आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ उथारियो आहे त रब जिब्राइल खे फरमाए थो अल्लाह जिब्राइल खे थो फरमाए त ए जिब्राइल हे क़ुरान जूं आयतूं खणी करे मुहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत ते वञ पाणी न आहे त अव्हां परेशान आहियो आयशा जी तव्हां निंड ख़राबु कई आहे को मसइलो कोन्हे को पाणी न आहे त मां रब तव्हांखे हुकुम थो कयां तयमुम कयो इहे तयमुम जी आयतूं जेके आहिनि उलमाए मुफ़स्सिरीन खां पुछा कयो इन वाक़े ते नाज़िल थी वियो आहे जॾहिं अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं पाणी न आहे त पाणी न हुजण जी सूरत में तॾहिं हिकिड़े सहाबी चयो अबू बकर अव्हांजो ख़ानदान मुबारक हुनजे लाइक़ु आहे जंहिंखे अल्लाह ताला काफ़ी मरतबा क़ुरान मजीद जूं आयतूं अव्हांजे ख़ानदान जी बदौलत ख़ुदा नसीब कयूं आहिनि ॻाल्हि सम्झ में आई आहे न हिकिड़ो इहो वाक़ियो ॿियो मामिलो अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जी ज़िंदगी में ॿी जंग जंहिंखे वाक़िआ उफ़क़ जे हिसाब सां मशहूरु आहे उन में बि अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जो नालो निकितो पर इन मामले मसइले जे अंदरि जेका ॿी जंग हुई इहा जंग तक़रीबन साहब इकराम 8 ॾियारा उन जॻह ते हुया जंग थी कोन हुई त पोइ बाद में साहब इकराम पाण में मशवरो करे वापसी वारो मामिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वापसि हलणो आहे पोइ जॾहिं आया त राति जे वक़्त जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारी अम्मा आयशा बि हुई हिकिड़े हंधि रहणो हुयो पोइ उन वक़्त जे अंदरि पर्दे जो हुकुम नाज़िल थी चुको हुयो जेका अॻिली जंग ॿुधायमि उन वक़्तु पर्दे जो हुकुम नाज़िल न थियो हुयो हिन ॿी जंग में पर्दे जो हुकुम नाज़िल थी चुको हुयो पोइ उन वक़्त जे अंदरि हुननि ॾाची जे मथां कजावो थींदो आहे या हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंमें चारो तरफ़ कमरे नुमा पर्दे जे हिसाब सां हूंदो आहे उहा शइ ॾाची जे मथां रखिबी आहे वरी उन ते माण्हू सफ़र कंदा हुआ अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त मुंहिंजो बि उन में ठहियलु हुयो राति जो वक़्तु हुयो सफ़र करण खां अॻु में सभु कंहिंखे पंहिंजो तक़ाज़ो जंग जे ख़्याल सां हर कंहिंखे वञिणो हुयो मां बि ईअं जंग जे ख़्याल सां पर हिन वक़्तु अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जी उमिरि बि नंढड़ी आहे अम्मा आयशा जो वज़न बि घटि हुयो अम्मा आयशा फरमाए थी त मां जॾहिं तक़ाज़े जे लाइ वियमि वञी जॾहिं वापसि थियां पई त मुंहिंजे गले जे अंदरि हार पातल हुयो उहो हार मुंहिंजो हुते किरी पियो ॻाल्हि खे चङी तरह सम्झो उहो हार मुंहिंजो हुते किरी पियो त मां वापसि थियमि ज़ाहिर आहे को लाइटुनि जो दौरु कोन हुयो बिजली जो दौरु न हुयो जो उहा ख़बर पए त फलाणी जाइ ते आहे या ॿी का शइ न हुई बहरहाल मां काफ़ी कोशिशि कयमि ॻोल्हण जी त उहो हार मूंखे मिली वञे इन में मूंखे काफ़ी देरि थी वई देरि थी वञण खां बाद में जॾहिं मां मोटी आयुमि ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो मोटी जो आयुमि ॾिठमि त लश्कर जेको हुयो काफ़िलो उलमाए मुहद्दिसीन फरमाईंदा जेके माण्हू साहबा अम्मा आयशा जो उन कजावे या उन जेको नंढो कमरे नुमा हुयो जंहिंखे खणी करे ॾाची जे मथां रखंदा हुआ पोइ उन्हनि खणी करे जॾहिं ॾाची जे मथां रखियो त अम्मा आयशा जो वज़न त हुयो कोन हुननि इहो महसूसु कयो त शायदि अम्मा आयशा वेठी आहे एतिरो टाइम थी वियो आहे हुननि जो इन शइ जी तरफ़ बि ख़्यालु न हुयो ऐं ॿियो हयाए पाकदामनी जो मामिलो हुज़ूर जी घरवारी आहे पर्दे जो हुकुम बि नाज़िल थी चुको आहे हेॾा मुक़दस जमात जेका आहे उहा साहबा इकराम जी आहे उहो बि पंहिंजो एहतराम पंहिंजी जाइ ते हुयो त खणी करे हुननि रखियो हुननि ईअं सम्झो त शायदि अम्मा आयशा हिन जे अंदरि वेठी आहे काफ़िलो हले वियो अम्मा आयशा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जॾहिं वापसि आई ॾिठो त काफ़िलो त कोन्हे को पर अल्हम्दुलिल्लाह अम्मा आयशा उन वक़्तु वॾी हिकिड़ी संजीदगी वारो ऐं होशियारप वारो मामिलो कयो अम्मा आयशा फरमाए थी मूंखे जेको पंहिंजो पर्दो पंहिंजी जेका चादर हुई मां सम्झमि त मां जेकॾहिं अॻिते हली वेंदमि बि मुंहिंजे लाइ मसइलो आहे मां पोइ ते हली वेंदमि बि मुंहिंजे लाइ मसइलो आहे ज़ाहिर आहे मां जिथां वई आहियां वरी बि ॻोल्हण जे लाइ उन्हनि खे सहूलियत उन ई जाइ ते थींदी त वॾो हिकिड़ो पर्दो जेको हुयो मां पंहिंजे सॼे जेको आहे सो पंहिंजो जिस्म जे मथां लॻाए करे उते वेही रहियमि उनखां पोइ मूंखे कुझु वक़्तु निंड आई कुझु देरि खां पोइ मुंहिंजे कननि ते आवाज़ु आयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन इन्ना लिल्लाहि इन आवाज़ ते मां छिरकिजी जॾहिं उथियमि त मूं ॾिठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हज़रत सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाहु तआला अन्हु आहे पोइ मूंखे इन शइ जो महसूसु थियो त शायदि हीउ साहबी अचे थो अची आयो ॾाची अची करे हुन अहिड़े तरीक़े सां छो त पर्दे खां अॻु में
इन सहाबी अम्मा आयशा खे ॾिठो हुयो, पर उन वक़्तु बि अम्मा आयशा पंहिंजो मुकमल पर्दो कयो। अम्मा आयशा फरमाए थी त मां उन ॾाची जे मथां सवार थी आहियां सॼे रस्ते जे अंदरि, जेसिताईं वञी काफ़िले सां सुबुह जो 10, साढे 10, 11 बजे उन काफ़िले सां मिलिया आहियूं। इन वक़्त जे अंदरि सवाइ इन सहाबी जे ज़ुबान तां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जे ॿी का बि ॻाल्हि मां न ॿुधमि। पंहिंजे कम सां अॻिते हुनजो कंदो हुयो, ॾाची खे छिकींदो पंध। इहो सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुक़ररु कयल हुयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे मैदान जे अंदरि साहब इकराम खे मुक़ररु कंदा हुआ। आख़िर में जेकॾहिं हितां हलूं था त तव्हां पोइ हिते ख़्यालु कजो, मुमकिन आहे मथां कंहिंजी का शइ रहिजी वञे या को सामान वग़ैरह रहिजी वञे या ॿी का ॻाल्हि रहिजी वञे, त पोइ सहाबी उन शइ जे लाइ मुक़ररु थियल हुयो। बहरहाल अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त मां जॾहिं पहुतमि उन काफ़िले जे अंदरि कुझु ॾिहाड़नि खां बाद, अम्मा आयशा जी हिते तबियत बि सही न आहे। रिवायतुनि जे अंदरि इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि या रिवायत आंदी आहे बुख़ारी शरीफ़ जे अंदरि त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा कुझु ॾिहाड़ा बीमार बि हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अम्मा आयशा सां बे इंतहा मुहबत हुई। अम्मा आयशा फरमाए पई त मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रवैये मां थोरो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत मूंसां अलाए छाजे करे गॾिजी वई आहे। हालांकि उन वक़्त में अम्मा आयशा बीमार बि हुई। फरमाए थी वरी बीमारी खां बाद में कुझु मुंहिंजी तबियत बहितर थी त पोइ मां कंहिं ख़ातून सां गॾिजी करे जंग जे ख़्याल जे लाइ जॾहिं वञा पई, उहा जेका ख़ादिम हुई उनखे गॾु वठी पई वञा। वञी जॾहिं वापसि ॾिठी त चादर उन जे पेर जे अंदरि अटकिजी पई त हुन पंहिंजे पुट जे लाइ बददुआ जा जुमिला फरमाया। पंहिंजे पुट जे लाइ छा फरमाए? बददुआ जा जुमिला। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन जे अमड़ खे चयो त ख़बरदार, हिकु त तुंहिंजो पुटु आहे, ॿियो जंग बदर जे अंदरि शरीक थींदड़ सहाबी जो केॾो अल्लाह ताला मक़ाम रखियो आहे। जीअं आयशा तोखे इहा ख़बर न आहे त हिन मुंहिंजे पुट ऐं फिलाणनि तुंहिंजे मथां तोहमत लॻाई आहे। तुंहिंजे मथां छा लॻाई आहे? ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो। तुंहिंजे मथां तोहमत लॻाई आहे, इल्ज़ाम लॻायो आहे तुंहिंजे मथां। अल्लाह ताला माफ़ फरमाए, नबीअ जी घरवारी खां माण्हू न मुड़िया, उनजे मथां तोहमत लॻाई पई आहे। क़ुर मजीद जे अंदरि उनजे पाकाई जे मुतालिक़ क़ुर जूं आयतूं लथल आहिनि। अल्लाह ताला क़ुर जूं आयतूं नाज़िल कयूं आहिनि। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त मुंहिंजे पेरनि जे हेठां त ज़मीन निकिरी वई। अल्लाहु अकबर कबीरा, मूंखे त हिन ॻाल्हि जी का ख़बर ई कान्हे का। अम्मा आयशा फरमाए थी पोइ जीअं हूअं त अॻ में बीमार हुयमि, कुझु अञा बहितर थियमि त वरी जॾहिं हीअ ॻाल्हि ॿुधी, इहा ॻाल्हि का इंतिहाई का मामूली ॻाल्हि न हुई। कंहिं बि औरत जे लाइ इन क़िस्म जो मामिलो ॿुधणु ज़मीन ऐं आसमान जो गॾु थियणु आहे। पर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक घरवारी ऐं अल्लाह ताला उनजो मक़ाम बि बुलंद फरमायो हुजे, जेका जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी आहे। फरमाई त इन ॻाल्हि जे ॿुधण खां बाद में मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। मां बेइंतहा रंज ऐं ग़म जे अंदरि, मां बेइंतहा तकलीफ़ जे अंदरि जॾहिं मां घर पहुतमि त पोइ हूअं मुंहिंजो मामूल इहो हूंदो हो। पोइ मां जॾहिं बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदी हुअमि त या रसूल अल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल मूंखे इजाज़त हुजे त मां पंहिंजे बाबे जे घर वञा, अबू बकर जे। पोइ हुज़ूर साईं मुस्कुराए करे चवंदा त आयशा, छा भला तुंहिंजे पीउ जो घर मुहम्मद जे घर खां बहितर आहे? अम्मा आयशा फरमाए थी त मां जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजे वालिद जे घर वञणु चाहियां थी। पाण फरमाए त अल्लाह जे रसूल फरमायो ठीकु आहे भली वञो। चई इन मां बि मूंखे मालूम थियो त शायदि कि उहो अहिड़े क़िस्म जो मामिलो आहे जंहिंते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां नाराज़ आहिनि या हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आहे। हाणे इहा काफ़रनि मुनाफ़िक़नि, कुझु मुनाफ़िक़ जंहिं इहा ॻाल्हि शुरू कई आहे, जंहिं बुहतान वारो मामिलो शुरू कयो, उन मुनाफ़िक़ सां वरी ॿिया माण्हू असांजा सादा मुस्लमान बि, कुझु मख़सूस अहिड़ा मुस्लमान 2-3 माण्हू हुया जेके उन्हनि सां गॾिजी पिया उन बुहतान जे अंदरि। भई वाक़ई हिन जी ॻाल्हि, इहा ॻाल्हि फैलाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचायूं। हाणे अल्लाह जे रसूल खे इहो ज़िंदगी जो, इंसान जे ज़िंदगी जो वॾो अहम हिसो आहे। इमामुल अंबिया जंहिंजो ख़ुदा एॾो वॾो मक़ाम बुलंद फरमायो आहे, इहा ॻाल्हि ॿुधण खां बाद, इन मामलात ऐं मसाइल खां बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका तकलीफ़ पहुती,
पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम जे जमे गफ़ीर सां मशवरो कयो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो, जंहिंमें अल्लाह जे रसूल काफ़ी साहब इकराम खां मशवरो तलब कयो, जंहिंमें कंहिं साहबी कहिड़ो मशवरो ॾिनो, कंहिं कहिड़ो ॾिनो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त असां अहिड़ी ॻाल्हि त अम्मा आयशा जे मुतालिक़ न ॿुधी आहे, पर जेकॾहिं अव्हां महसूसु कयो था या अहिड़ी ॻाल्हि सम्झो था तव्हांजे लाइ घर वारियूं खोड़ आहिनि, अव्हां रंजीद न थियो, परेशान। हज़रत अली साईं जो मक़सदु बि इहो त अव्हां परेशान न थियो। पोइ कंहिं साहबी मशवरो ॾिनो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको रब अव्हां जे पेर जी चप्पल पातल जे अंदरि थोरी गंदगी लॻी वई त बर्दाश्त न कई, जिब्राइल खे मोकिलियईं त वञ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ तव्हांजी पेर जे अंदरि जेका चप्पल पातल आहे उन में थोरी गंदगी लॻल आहे, इहा पाक करायो। जेको ख़ुदा अव्हां जे पेर जे अंदरि पातल चप्पल जी गंदगी बर्दाश्त नथो करे सघे त असां सम्झूं था जेकॾहिं अम्मा आयशा अहिड़ी हुजे हा तव्हांजे निकाह जे अंदरि न थिया। पर साहबा इकराम खां मशवरो हले थो, उनजी ख़ादिम अम्मा आयशा जी जेका ख़ादिम हज़रत जवेरिया जेका आहे उहा नंढे उमिरि जी बि आहे, सही सही ॻाल्हि कंदी, उनखे घुराए उनखां पुछा कई वञे, उहो सॼो हाल अहिवाल ॾींदी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा जी ख़ादिम हज़रत जवेरिया खे घुरायो, उनखां सॼो मामिलो तहक़ीक़ कयूं त छा अम्मा आयशा हाणे फरमाई त मां त अहिड़ी का ॻाल्हि अम्मा जे अंदरि कान ॾिठी आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, अम्मा खे निंड कॾहिं कॾहिं अची वेंदी आहे, कॾहिं कॾहिं अटो ॻोहींदे बि अम्मा आयशा खे उते निंड अची वेंदी, पोइ उहो अटो ॿकिरियूं अची करे खाई वेंदियूं। माना इहो त ठीकु आहे, तबियत जे करे आहे, को मसइलो कोन्हे को। बहरहाल तंहिं ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं साहबी कहिड़ी राय ॾिनी, कंहिं साहबी कहिड़ी राय ॾिनी। जनाब उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वारो आयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह, उमर आख़िर में वेठा भित खे टेक लॻाए करे, उमर जी लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उते बि उथियो। उमर तूं ॾे हाल अहिवाल, हीउ माण्हू अम्मा आयशा जे बारे में जेको इल्ज़ाम ऐं बहतान लॻायो वियो आहे, उमर तुंहिंजो छा ख़्यालु आहे? चइसि मुंहिंजो अक़ीदो इहो आहे त अल्लाह अव्हां जे जिस्म ते मख जो दाग़ बि बर्दाश्त न करे सघंदो, उहो ख़ुदा जेकॾहिं अम्मा आयशा अहिड़ी हुजे त अव्हां जे निकाह जे अंदरि कीअं ॾे हा। मां तव्हां खां हिकिड़ो नंढड़ो सुवालु कयां भला। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए हा उमर कर सवाल। चए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अम्मा आयशा सां निकाह हो अव्हां जो पंहिंजो ज़ाती फ़ैसिलो हुयो या कंहिं ॿिए जो मशवरो हुयो? पाण फरमाए मुंहिंजो ज़ाती फ़ैसिलो न हुयो, अल्लाह जो हुयो। चई त जेकॾहिं इहो फ़ैसिलो अल्लाह जो आहे त पोइ अल्लाह अम्मा आयशा जेकॾहिं अहिड़ी हुजे हा त अव्हां जे निकाह जे अंदरि कॾहिं बि न ॾिया। त हुज़ूर उन वक़्तु जेके जुमिला फ़रमाया हा, उमर अल्लाह तुंहिंजी ज़िंदगी जे अंदरि बरकतूं अता फ़रमाए, तो मुंहिंजे दिलि जो अध खां वधीक ग़म दूरि करे छॾियो आहे। तो मुंहिंजे दिलि जे मथां जेका तकलीफ़ हुई अध खां वधीक दूरि करे छॾी आहे, जो अहिड़ा जुमिला ॻाल्हायूं। पाण फरमायूं मामिलो अल्लाह ते छॾे ॾियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह इन जो फ़ैसिलो कंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सहाबा इकराम जे जमे गफ़ीर खां मशवरे खां फ़ारिग़ थी करे रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर आया। अम्मा आयशा फरमाए थी त काफ़ी ॾियारा थी विया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत न थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जो शरफ़ न मिलियो। दरवाज़ो खड़कियो, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ ॿुधुमि त दिलि चए पई त मां पंहिंजे कमरे खां भॼी वञी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में चुंबड़ी पवां। पर चूंकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे सभिनी माण्हुनि जे ज़ुबान जे मथां इहे मुआमलात, इहे मसाइल, इहे गुफ़्तार, इहे ॻाल्हियूं हुयूं, जंहिंजे करे मां बि सब्र कयुमि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, अबू बकर सिद्दीक़ खे चवंदा अबू बकर आयशा किथे आहे? त मां चयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं खां आई आहे इहो मुसलो ॾींहुं राति रोए थी पई, हिकु मिंट बि उनखे सुकून न आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, अम्मा आयशा सां अची करे अम्मा आयशा फरमाती जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया त मां मुसलो छॾे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो मुसलो पेश कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब बुख़ारी शरीफ़ जे अंदरि आंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए आयशा, ए आयशा, ॻाल्हि खे चङी तरह सम्झो, इंसान ख़ता जो घर आहे। जेकॾहिं अव्हां खां ग़लती थी बि वई आहे, अव्हां ॿुधायो त मां मुहम्मद उनजे, अव्हां ॿुधायो अव्हां जे लाइ मां बि दुआ घुरां, तव्हां बि तौबा इस्तिग़फ़ार कयो। अम्मा आयशा फरमाती जॾहिं हुज़ूर ई लफ़्ज़ जो कढिया त हूअं त अञा त ग़म हुयो, ॾुख हुयो, तकलीफ़ हुई, पोइ त
अञा मुंहिंजी जेका तकलीफ़ उहा वधीक थी वई। चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं में हिम्मत ई न हुई जो मां अल्लाह जे रसूल खे जवाबु ॾेई सघां, मूं में ताक़त ई न हुई। भॼंदी आहियां पंहिंजे बाबे ॾे, अब्बा तूं वञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए, मां में त ताक़त न आहे मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हायां। वरी जेको आहे सो पंहिंजी माउ ॾे भॼंदी आहियां, उहो पौड़ो पीउ हुनजे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा रहंदा, जंहिं सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कई। अछी ॾाढ़ी जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे कुल्हनि जे मथां खयो, ऐं जॾहिं गार जे अंदरि अचंदा नंढा नंढा सुराख आहिनि, अबू बकर सिद्दीक़ पंहिंजा कपिड़ा फाड़े करे उन नंढनि नंढनि सुराखनि खे बंदि करे रहियो आहे, हथनि सां उन जाइ खे साफ़ करे रहियो आहे। अबू बकर सिद्दीक़ में कहिड़ी हिम्मत थींदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाइण जी। अम्मा मां बि न ॻाल्हाए सघंदुमि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। अम्मा ॾे भॻी, अम्मा अवां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झायो। मां चयुसि अम्मा मूं में बि हिम्मत न आहे। अम्मा आयशा आई, फरमाए थी त मां वॾी हिम्मत सां, मां चयुमि त मुंहिंजो हाल उहो ई आहे जेको बयानु कयो यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे भाइरनि। हाणे हिन टाइम जेको हे इल्ज़ाम लॻो आहे, मुंहिंजो अलाह खां सवाइ त ॿियो को गवाही न आहे, मां पंहिंजो मामिलो अलाह जे हवाले छॾियो आहे। रिवायतुनि जे अंदरि अचे थो, अम्मा आयशा जॾहिं इहे जुमिला फरमाया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते वेठा हा। उन वक़्तु सीअ जो टाइम हुयो, सियारे जी मौसम हुई। सियारे जी मौसम जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक ॻाढ़ो थियो ऐं हुज़ूर जे चहिरे ते पघर अचणु शुरू थी वियो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रड़ करे पंहिंजी घरवारी खे चयो, अलाह जे रसूल खां परते थियो, मूंखे महसूसु थिए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही नाज़िल थी रही आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही नाज़िल थींदी हुई, सख़्तु सियारे जे अंदरि उलमाए मुहद्दिसीन फरमाईंदा जीअं लोटो पाणी जो वेझो ईअं वहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पघर ईअं वहंदो हो, छो त वही हिकिड़ो वॾे वज़न वारो मामिलो ऐं मसइलो हुयो। बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं वही पूरी थी, हुज़ूर जॾहिं कंधु हीअं मुबारक मथे खयो, तॾहिं पाण फरमाईं त आयशा 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 तोखे मुबारक हुजे। हज़रत मरियम ते इल्ज़ाम लॻो, उनजे पुट ईसा नंढड़े गवाही ॾिनी। हज़रत यूसुफ ते इल्ज़ाम लॻो, नंढड़े ॿार उथी करे गवाही ॾिनी। आयशा तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे मथां ज़ालिमनि जेका तोहमत लॻाई आहे उनजे लाइ ख़ुदा पंहिंजो पाण गवाही ॾिनी आहे। आयशा तुंहिंजी बारात ऐं तुंहिंजी पाकाई, तुंहिंजी पाक दामनी ख़ुदा क़ुरान जे अंदरि ज़िक्र फरमाई आहे। अम्मा आयशा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकलीफ़ जा ॾिहाड़ा, ऐं अम्मा आयशा फरमाए थी असांजे तकलीफ़ जा ॾिहाड़ा अलाह जा बाना हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अदा, जंहिं अम्मा आयशा जे मथां जेकॾहिं को ज़ालिम पंहिंजी ज़ुबान इस्तेमालु करे थो, को दरिंदो पंहिंजी ज़ुबान इस्तेमालु करे थो, त रब जिब्राईल खे मोकिले थो त तूं वञ वही खणी करे इन्हनि खे ॿुधाए त मुंहिंजी आयशा पाक आहे। जेकॾहिं अॼु को भंगी उथी करे इहा ज़ुबान इस्तेमालु कंदो, इहा ज़ुबान उनजे गले खां कटे करे उछलाईंदासीं, छो त असां अञा गैरती पुट जीअरा हूं अम्मा आयशा जा। असां त असां हूं, पर असांजे ख़ानदान में रब चाहींदो इनशा अल्लाह असांजो नंढड़ो ॿार बि जेकॾहिं मौजूदु हूंदो त अम्मा आयशा जी शान ते पंहिंजो पाण खे क़ुर्बान कंदो। असां मुस्लमान मुआ न आहियूं, असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण वारा मुआ न आहियूं। माण्हुनि खे इस्लाम जी ख़बर ई न आहे, मामला जी ख़बर ई न आहे, मसाइल जी ख़बर ई न आहे, शरीयत जी ख़बर ई न आहे। जंहिंखे मौलाना कलमो पढ़णु नथो अचे भंगी खे, उहो बि अम्मा आयशा ते ज़ुबान इस्तेमालु करे। वरी जेकॾहिं को मुसलमान उथी करे उनखे रोके त मुला तव्हां इंतिहा पसंदि आहियो, तुंहिंजी माउ खे जेकॾहिं को घटि वधि ॻाल्हाए तोखां बर्दाश्त थींदो मौलाना, तुंहिंजी ग़ैरत बर्दाश्त कंदी? हीउ किथां जो इंसाफ़ आहे, हीउ किथां जी शराफ़त आहे, हीउ किथां जो अकुल आहे, किथां जो हया आहे, किथां जी तालीम आहे जंहिं तव्हांखे इन शइ जी इजाज़त ॾिनी आहे। मुंहिंजा भाउ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी ऐं उनजी पाकाई वारो मामिलो ऐं मसालो, जेकॾहिं को भंगी ज़ुबान इस्तेमालु करे हलक खां उनजी ज़ुबान ॿाहिरि निकिरणु खपे। ॿुधायो बाद में पहिरियों ज़ुबान कढी करे उन ज़ालिम जी उछलायो। ॻाल्हि खे सम्झनि ई नथा, शरीयत खे माण्हुनि सम्झो ई न आहे, इस्लाम खे माण्हुनि सम्झो ई न आहे। अॼु हिन मुआशिरे जे अंदरि अलाह त इहे आयतूं नाज़िल कयूं उन्हनि मुनाफ़िक़नि खे, उन मां हिकिड़ो मुनाफ़िक़ ऐं कुझु मुस्लमान जेके उन सां गॾु हुया इन इल्ज़ाम तराशी जे अंदरि। हिकु त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु
जंहिंजी ख़िदमत बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ कंदो, हर महीनो हुन सां ताउन बि कंदो, उहो बि गॾु हुयो। पोइ जॾहिं जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे ख़बर पई त हे बि इन मामले जे अंदरि शरीक आहे, त हज़रत अबू बकर सिद्दीक़ कसम खयो, अॼु खां पोइ मां तोसां को बि ताउन न कंदुमि। अलाह जा बाला तोसां मां अहिड़ो ताउन कयां, तुंहिंजी ख़िदमत बि कयां ऐं तूं मुंहिंजी न्याणी जे मथां इल्ज़ाम बि लॻाए। अलाह ताला फरमाए अबू बकर इहो कसम पंहिंजो टोड़, जेकॾहिं हिन अहिड़ो मामिलो कयो आहे त तूं अलाह जे हवाले कर, तूं पंहिंजी जेका ख़ैरात ॾियंदो उहा हिन मामले जे करे बंदि न कर, तूं पंहिंजो मामिलो जारी ऐं सारी रख। इस्लाम खे सम्झो, इस्लाम छा थो चवे। पर हो माण्हू हुतां कुआ हूंदा आहिनि, बिरड़नि मां निकिरंदा, हो हुतां कुओ निकितो, हुतां निकितो, हुतां निकितो, हुतां निकितो, बसि जेको अचे थो इस्लाम हुनजे खीसे जे अंदरि पियो आहे। न हुनखे का गुसल जी ख़बर आहे, न हुनखे दीनी मसाइल जी ख़बर आहे। माण्हुनि खे ब्लैकमेल कयूं, बसि जेका ॻाल्हि आहे होलां जी ॻाल्हि, होलां जी ॻाल्हि, होलां जी ॻाल्हि, ओ बुटे जे दौर जे फिरौन जी ॻाल्हियूं, दौर जूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे, मुस्लमान जे ईमान खे ख़राबु कयूं। इहो नितो हलियो थो वञे। मुंहिंजा भाउ पंहिंजो पाण खे संभालियो। मुस्तनिद उलमाए किराम सां वाबिस्तगी असां वटि छा आहे, असांजी बि इन में असांजो बि क़सूरु आहे। मसइलो असल में इहो आहे त माण्हू इन शइ जी तरफ़ ध्यानु, हिकु त ख़तीब हज़रात, साईं असांखे सुर करिणो आहे, होॾां जी आयत पढ़ंदा, होॾां जी पढ़ंदा, तर्जुमो कंहिं बि आयत जो न होॾां होॾां करे मिड़ेई टाइम। भई माण्हुनि खे मसाइल ॿुधायो, जंहिं शइ जे अंदरि, जंहिं मसइले मामले जे अंदरि माण्हू परेशान आहिनि, उन्हनि खे उन्हनि मसाइल जी तरफ़ उन्हनि जो तवजो करायो, उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे त भई हे वाक़ई हे मसइलो आहे या न आहे। अलाह ताला माफ़ फरमाए, इन मसाइल जे न सम्झण जे करे, इन मुआमलात ऐं मसाइल जे न हुजण जे करे तव्हां असां वटि जेको उर्फ़ आम जे अंदरि नुक़सानु थियो, हुनजो तव्हां असां अंदाज़ो नथा लॻाए सघूं।